लखे मौजिज़ा तुझा प्यारा ओ महबूब मदीने वारा। लखे मौजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वारा। तुझे कदमन में झुकदा जिनो इंस मलाइका सारा। ओ तुझे कदमन में झुकदा जिन इंस मलाइका सारा। रब उस न सहे प्यो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा। रब उस न सहे प्यो जिस्म मथा मां सदको वञा तुझे इस्म मथा। ताहा जे ताज वारा ताहा जे ताज वारा महबूब खुदा जा प्यारा। तुझे कदमन में झुकदा जिनो इंस मलाइका सारा। तुझे कदमन में हन झुकदा जिनो इंस मलाइका सारा। हाणे हिकिड़े सुवाल जो जवाब ॾियो। मेराज साइंस जे थ्रू बयान कया या आम सादी ॿोलीअ में बयान कया। मता चओ त रुॻी शेर पढ़ी वियो सॼण साईं जो फ़क़ीर। जेकॾहिं नौजवान हिते वेठा आहिनि जेकॾहिं साइंस ॼाणनि था, साइंस सां उन्हनि जी दिलचस्पी आहे त हथ मथे खणनि। मां ॾिसां त मां मेराज साइंस मां बयान कयां। माशाअल्लाह कुछ दोस्तन जी दिलचस्पी ता है ना। भले बहराड़ी जो माहौल आ पर दिल चवे थी छो त मुंहिंजा दोस्त मेराज ॿुधंदा त सदाई आहियो पर मेराज खे थोड़ो ॿुधो। साइंस साइंस छा है आए है मुसलमान ओ मुसलमान ओ मुझे खुदा मुझे मुस्तफा सा ओहो प्यार करे ॾेखारियो आ जो साइंस तक कुछ भी ना है। रुगी इन मां अंदाज़ो लगायो त दुनिया जी साइंस पंहिंजे हिन वक्त अॼोकी घड़ीअ ताईं कमाल करे किथे पहुती आ जो चंड ते पहुती आ उते घरड़ा ठाहिण जो इरादो करे रही आ। दुनिया जी साइंस हिन वक्त चंड ते पहुती आ पर निगाह त कर 1400 साल अॻु में मुझे मुस्तफा करीम जी नालैन अर्श खां भी मथे वई आ। राज कहिड़ो हो राज कहिड़ो हो मुझो खुदा कायनात के बुधाइण पियो चाहे। ओ दुनिया वारो हर इंसान जे आॾो उन जे कपड़न जी भी हैसियत होंदी, टोपीअ जी भी हैसियत होंदी, घड़ीअ जी भी हैसियत होंदी। उन वट अगर का शय इएं सफ़ा घट में घट होंदी त उहा जुती होंदी। छो त पंहिंजे कपड़न खे भी गंदगीअ खां बचाईंदो, पंहिंजे टोपीअ खे भी बचाईंदो, रुमाल खे भी बचाईंदो। पर जुती उहा है जेका आम होंदी आ, पलीत जे मथों भी हले पाक जे मथों भी हले। मुझो रब तो फरमाए ओ इंसान जह शे जी तोखे हकीर में हकीर तोखे नजर थी अचे जंहिंजी नाली जुती आ उहा तुझे नजर में हकीर आ। रब तो चवे जेका शे तुझे नजर में हकीर आ मां पंहिंजे महबूब जे उन हकीर शे खे इहा इज्जत थो ॾियां जो दुनिया तरक्की करे चंड ताईं पहुची सघे थी पर मुझे पिरीअ जे उन जुतीअ जे मंज़िल ताईं भी न पहुची सघे। तवजह कयो हिन वक्त साइंसदानन हाने तरन्नुम के छॾे ॻाल्हि तो कयां ॿुधो। हिन वक्त दुनिया जे साइंसदानन अमेरिका के मुबारकूं ॾिनियूं उन जे कामयाब साइंसी तजर्बे ते। कहिड़ो तजर्बो उन कयो हो? उन अमेरिका हिकिड़ो कोबरा नाले हेलीकॉप्टर तैयार कयो आहे। नालो याद के कहिड़ो? कोबरा। कोबरा हेलीकॉप्टर तैयार कयो आ जे जह जहिड़ियूं सलाहियतूं अॼु ॾींहं ताईं अॻु में कंहिं बि बाय एयर हलण वारे लड़ाके तैयारे में मौजूद न आहिनि उहे कोबरा हेलीकॉप्टर में मौजूद आहिनि। उहे कहिड़ियूं सलाहियतूं आहिनि जीअं सिंधीअ में ॿुधंदा हो त निकतल तीर वापसि थोड़ो ॻाल्हाईंदा जो निकतल तीर वापसि न थींदो आ। अॼु ॾींहं ताईं साइंसदाननि जेके लड़ाका तैयार ठाहिया, जेके मिसाइल सिस्टम ठाहियो, जेके बम ठाहिया, निकिरियो वापसि न थींदो। लेकिन इन कोबरा हेलीकॉप्टर में उन्हनि इहा ख़ुसूसियत रखी आ। कोबरा हेलीकॉप्टर मां मुंहिंजा दोस्त फायर कयल मिसाइल वञी रहियो आ लेकिन कोबरा हेलीकॉप्टर में उहो साइंस पंहिंजो कमाल रखियो आ जो हलंदड़
मीज़ाइल जो रुख मशरक जे बजाय मगरब ते करण चाहे त हू मंज़िल ते पहुचण खां पहिरीं मगरब ॾे हलियो वेंदो उनखे वापस करे अञा उत्तर करण चाहे ओॾो करे वेंदो पर अञा उन में इहा खूबी उन्हनि रखी त जेकॾहिं वियल मीज़ाइल खे वापस बेक कराए त हू वापस बेक भी कराए सके थो दरमियान में उनखे ख़त्म करण चाहे तॾहिं भी करे सके थो अॼु दुनिया जे साइंसदाननि इहा कोबरा हेलीकॉप्टर में हिकड़ी वॾी खूबी रखी करे दुनिया खे मुबारक ॾिनी ऐं दहशतगर्दनि खे चिथण जे लाइ पाकिस्तान खे बि कोबरा हेलीकॉप्टर गिफ्ट कयो वियो इहो 14वीं सदी जो कारनामो आहे मां तोखे 1400 साल अॻु पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो थो कोबरा हाणे डारो कोबरन जो बुधो 2-3 मिनट घड़िया दे ॾिठो त मो थी पवंदो मां बुधो तवज्जो सां दरबार मुस्तफा में जबलन खां हिकड़ो बदवी आयो आ हबीबन करीमन जे इश्क में जरूर आयो आ मगर कलमो पढ़ी कोन आयो आ मुझे हबीबन करीमन जे दरबार में वेहंदो आ वेहण सां अर्ज कंदो आ ओ मुझा सोना महबूब कलमे पढ़ण जे नियत सां जरूर आयो हां मगर दिल में एकड़ो सवाल खणी आयो हां जैसी उन सवाल जो जवाब न मिलंदो तैसी कलमे न पढ़ण जो वायदो भी करे आयो हां मुझे आका मदीने जे शहनशाह उन दे निहारे मुर्की फरमायो केड़ो सवाल खणी आयो है हेडे होडे निहारे अर्ज कंदो आ ओ मुजा दिलबर यो सामो खची जो जेको वण बीठो आ उन में जेको डंगन जो फर हो तैयार बीठो आ ओ मुजा सोना अज को मौजज़ो देखार यो खची मां जेको डंगन जो फर आ बगैर मानू जे पटण जे पाण ही निकरी अचे तुझे कदमन में पहुंचे त मां वायदो थो कया त इते जो इते कलमो पढ़ी मुसलमान थी पवंदुस मुझे मदीने जे साईं मुर्की फरमाए बस वो हैरत पे जो तो महबूब चौथा बस जी हाँ मुझा सोना बस मुझे महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात अन्या आंगुर जो इशारो भी कोन दिनो अन्या पंजा पाक नेण मथे खयो हाय हाय जुल्फे देखी जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है कि नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है मुझे महबूब मदीने जे शहनशाह नेण मथे खया उन जी वण दे निहारियो अन्या नेण मथे सिधा मस थिया ओ फर हो तहू टुटंदो आ मुझे हबीबन जे कदमन में न रुगी ईंदो आ पोन शर्त कलमो पढ़ंदो आ हिक हिक खजी जे दाणे मां आवाज ईंदो आ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल जी उन खजी जे हिक हिक दाणे मां कलमे जो आवाज ईंदो आ मुजा हबीब मुर्कदान उन बदवी त उते जो ते कलमो पढ़ी बस कयो हाणे हर सहाबी जी तमन्ना थी पे त हेतरियूं खजियूं हन को समझे पियो त इन मां गड़ी मुखे मिलंदी बदवी समझे पियो हाणे मुसलमान थी चुको त बगड़ियूं मुखे भी मिलंदियूं वनी पंहिंजे औलाद खे दी
दींदुसि मां उहा खजी खणी आयो हां जेका हबीबन जे मौजिज़े सां आई आहे। सहाबा पंहिंजे पंहिंजे दिल में सिटरूं सिटरे रहिया आहिनि। मुंहिंजो मदीने जो साईं 14वीं सदीअ जे अमेरिका वारे साइंसदान खे ॾिसी रहियो आहे। मुझो हबीब ॾिसी रहियो आहे। सहाबा कुछ सोचे रहिया आहिनि। हबीबे खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बजा उन खजीअ खे विरहाइण जे आंगुर जे इशारे सां हुक्म कयो वापसि जिथों आयो हई उते वञी लॻी बी। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं हुक्म फरमायो उहो खजीअ जो पूरो चुंगो वापसि वञी साॻी जगह ते बीही रहियो। दुनिया खे ॿुधाइणो दुनिया वारो 1400 साल बाद में दावा कंदो असां दाग़ियल मिसाइल वापसि करे सघूं था। जॾहिं तव्हां अमेरिका जी तारीफ़ करे कोन थकबो त मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम चवंदा तव्हां छा कयो आहे। इहो कम त 1400 साल अॻु में इशारे मुस्तफ़ा सां थी चुको आहे। सफरे मेराज सफरे वरी चो सफरे अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे इए न पहुतो को बियो मथे चो बलगल उला बि कमाली दिल जी दुआ मंजूर थी दुनिया त जुल्मत दूर थी वियो मुल्क सारो नूर थी चो कशफत जा बि जमाली वस्फू सोहणे जो बेबयां किया जाहिर करे गूंगी जुबान अल्लाह जंहिंजो मदह खां चो हसनत जमी खिसाली इदरीस जी सब खे सदा कहजी अज दुआ सब घुरो हिक त अल्लाह जी ज़ात सरमाए अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी मरहूम जी अल्लाह ताला मग़फ़िरत फरमाए उन जा अल्लाह दर्जात बुलंद फरमाए। अल्लाह ताला उन जे कब्र खे जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकड़ो बाग बनाए आमीन चो। बी दुआ इहा घुरो त मुंहिंजा करीम रब सरमाए अहले सुन्नत खे दिलन जे धड़कन खे मुझे सजन साईं जे परवाने खलीफे आशिक दीवाने सोने हजरत अल्लामा मौलाना साईं हाजी मोहम्मद इदरीस दाहिरी साहब के करीम रब सेहत व आफियत अता फरमाए। साईं जन जी तबीयत घणी खराब हुई एतरो बुधाइंदो हलां त जिते पहुता लेकिन उतां एतरी तकलीफ घणी थी वे जो साईं जन के वापस अचणो पइजी पियो। उन जे सेहत ला दुआ घुरो त मां उन जो शेर याद अचयो त साईं भी याद अचयो त इदरीस जी सब खे सदा आपा अदब ही इल्तिजा कहिड़ी मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लू अलैहि व आलिहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सफरे मेराज चाचे हम सफरे मेराज सफरे मेराज जो भला थोड़ो इल्मी लफ्जन सा थोड़ो मां अंदाज करे वञा। आयत कुरान जी 15 पारे जी पहरी आयत पढ़ी थम छ गालियूं हन सफरे मेराज जो। सफरे मेराज मुहर्रिक केरा मुतहर्रिक केरा ज़माने हरकत चाहे मुब्दाए हरकत चाहे मुद्दई हरकत चाहे वजह हरकत चाहे इहे छहन सफरे मेराज जो खास गालियों हेडे होडे दिसण जे बजा अजतबातो के रब जे इन कुरान जे आयत मां बुधा त छहनी सवालन जो जवाब इन आयत में मौजूद है। मुहर्रिक केरा मुहर्रिक के सफर चाहे मुहर्रिक के मेराज चाहे सुब्हानल्लज़ी असरा मुहर्रिक सुब्हानल्लज़ी असरा मुतहर्रिक केरा बिअब्दिही मुतहर्रिक केरा गाला बिअब्दिही ज़माने हरकत चाहे जो हरकत छा के चेबो आ इते वरी भला बीहा अचण वञण सिंधी जो लफ्ज़ न अचण वञण साइंस जे जुबान में उनके चेबो हरकत।
साइंस जे जुबान में उनके चेबो आ छो त साइंस चेबो छा किया घणी ड्रैग के सोढ़ो करे मुख्तसर करण जो नालो साइंस ई आहे न त साइंस हरकत हिकड़ो लफ्ज़ इस्तेमाल कयो हरकत महबूब जो अचण वञण बीहण ॾिसण ॻाल्हाइण सभिनी के साइंस हिकड़े लफ्ज़ में बंद कयो हरकत इन करे आशिक लिखियो त मुहर्रिक छाहे मुतहर्रिक छाहे ज़माने हरकत छाहे मबदए हरकत छाहे मुद्दए हरकत छाहे वजह हरकत छाहे छह हरकत जेके साइंसी ॿुधाया छहनी जो जवाब क़ुरान में मुहर्रिक छाहे सुबहानल्लज़ी असरा इहो मुहर्रिका मुतहर्रिक कहरा बिअब्दी मुझा दोस्त अजीज ज़माने हरकत चाहे लैलन ज़माने हरकता मबदाए हरकत चाहे इलल मस्जिदिल हराम मुद्दाए हरकत चाहे इलल मस्जिदिल अक़सा वजह हरकत चाहे लिनुरियहु मिन आयातिना ये छज के साइंस जा उसूल हन चहनी जो जवाब कुरान करीम में मौजूद आ हाने वरी थोड़ो साइंस के अञा भी खोलिया त हरकत साइंस जी हरकत किए थींदी आ हिकड़ी हरकत बिज़ात हुंदी आ बी हरकत बिल अर्ज हुंदी आ याद कयो हिकड़ी हरकत बिल ज़ात हुंदी आ बी हरकत बिल अर्ज हुंदी आ हरकत बिज़ात छा के चेबो आ हरकत बिल अर्ज छा के चेबो आ हरकत बिज़ात इन के चेबो आ फॉर एग्जांपल हिकड़ो जहाज हली रहयो आ जहाज हली रहो आ हली छा रहो आ जहाज उन में 100 मानू या हिकड़ो मानू जेतरा पोया वेठा हन उहे चिप कयो वेठा हन हरकत बिज़ात जहाज जी थी रही आ हरकत बिल अर्ज याने पोया जेको वेठो आ उहो हरकत कोन करे रहो आ पर जेको सफर जहाज जो तय थी रहो आ उहो वेठल जो भी तय थी रहो जो तो मुझे महबूब मुस्तफा जो मेराज हरकत बिज़ात भी है हरकत बिल अर्ज भी है बई हरकत मुझे महबूब जे मेराज में मौजूद हन त हरकत बिज़ात चाहे बुधायो तहां के हिकड़ी शे हली रही आ ए हरकत बिल अर्ज चाहे जेका उन में बैठी आ मगर कई हरकत कोन करे रहयो आ ओ मुझा दोस्त गौर त कर मुझो महबूब त उम्महानी जे घर में सुतो पयो महबूब अम्मा उम्महानी जे घर में सुतो पयो आ रब पंहिंजे कुदरत सां फरमाया जिब्राइल जी रब्बे जलील तोखे ख़बर आ त मां रब तुंहिंजे ने चपन के काफूर जो छो बनायो आ मौला मूंखे त ख़बर कान्हे का त मुंहिंजे चपन के काफूर जो छो बनायो थई जवाब ईंदो आ जिब्राइल ख़बर अथई त काफूर थधड़ो हूंदो आ सुकून ॾींदो आ हा मुंहिंजा सोना इहा त ख़बर आहे पर बनायो छो थई बनाइण वारो ॼाणे थो रब चए थो अॼो के ॾींहं जे लाइ बनायो थमई वञ मुंहिंजे पीरीअ जे दरबार में वञ पर ॿुध सलाम बि न वाराइजां सॾड़ो बि न कजां आवाज़ बि न कजां मौला पो छा कयां रब चए थो चुप चुप करे वञी इने काफूर वारन चपड़न सां मुझे पीरीअ जे कदमन के चुमिड़ियूं ॾीजां मुझो यार थथ ते उथड़ी पवंदो अखियूं मुझो पुनल खोले पो अर्ज़ कजां त सोना यार इंतजार करे रहियो जिब्राइल तो चयो मौला गाल त कबूल आ पर अर्ज़ आ चओ एतराज मौला एतराज कोने अर्ज़ा चओ मौला कोहे तूर ते भी नबी तुझो कलीम हो जे जो नालो मूसा कलीमुल्लाह जो लक़ब उनखे भी ॾिनो है ओ मुंहिंजा करीम रब जॾहिं तुंहिंजे सुहिणे नबी मूसा करीम रब तुंहिंजे जबल कोहे तूर ते भी दाऊं पे कयूं रब अरनी उज़ुर इलई ओ मुझा मौला जॾहिं ताहूं पियो तुझो कलीम करे ओ मुझा मौला मुखे दीदार करा उनखे त ठुड़ ठुप जवाब ॾेई छॾियो ही तला तरानी ओ मुझा करीम रब उनखे जवाब ॾेई छॾी त तू न ॾिसी सघंदे मगर मुझा मौला वलाकिन انظر الى الجبل فان استقر مكانه فسوف تراني فلما تجلى ربه للجبل جعله دكا وخر موسى صعقا मौला उनखे जवाब भी ॾेई छॾियई हिकिड़ी
झलक ॾेखारे उनखे बेहोश भी करे छॾी जेको कलीम तुंहिंजी झलक सही कोन सघियो जंहिं तमन्ना भी कई झलक भी कोन सही सघियो मौला तुंहिंजो महबूब त निंड पियो आहे उन त तमन्ना भी कान कई आहे भला उहो कीअं सही सघंदो इते कंहिं आशिक दाह कई इमाम अहमद रज़ा फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह दाह कई जे तो फर्क ताले बो मतलूब का देखे कोई वाह वाह अहमद रज़ा खान तुझो इश्क फर्क ताले बो मतलूब का देखे कोई किस्सा तूरो मेराज का समझे कोई बेहोश जलवू में गुम है कोई किसको देखा ये मूसा से पूछे कोई आंखें वालों की हिम्मत पे लाखों सलाम जो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्मे बज़ में हिदायत पे लाखों सलाम वरी सादी बोलिए ते लही अस वरी मोटे झट कोई तो दो मोटा साइंस वाली बोलिए ते हरकात बिज़ात हरकात बिल अर्ज साइंस में हला या वरी किसो खणा जी चो मुजाडो बई थव छा कया दिल चेती होदे वने दिल चेती होदे मा छा कया ओ मुजा दोस्त अजीज सुनो जिब्राइल हबीब जे दरबार में आयो हरकत बिज़ात हरकत बिल अर्ज बई मुझे महबूब मुस्तफा जे मेराज जो हिस्सो हन आने सब का पहरे हरकत बिज़ात शुरू थिया यानी मुझे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुजा दोस्त अजीज मस्जिद हराम का जिब्राइल जे आंदड़ उन सवारी ते सवारी कई जे जो नालो बुराक छा नालो आ हिकड़े मिंट ला त निहार बुराक जी रफ्तार निहार जिथे निगाह पवंदी आ उते कदम जवाब दे जिथे निगाह पवंदी आ कदम उते रखंदो आ इन रफ्तार जो अंदाजो तू करे देखार बाद में वरी ओ साइंस और टेक्नोलॉजी के फॉलो करण वारा मुखे इहो भी बुधा दुनिया जो जहाज जे कदे हिकड़े कलाक में 1000 किलोमीटर तय करे रहयो आ बुधा दुनिया जो हिकड़ो एड़ो इंसान जेको 1000 किलोमीटर तय करण वारे जहाज जे पुठिए ते हिकड़ो सेकंड त वेही देखारे जो हिकड़ो सेकंड त वेही कोन सघंदो ये दफ़ थी खत्म थी विंदो जो हड्डियूं भी हथ कोन ईंदियूं दुनिया जे साइंस के फॉलो करण वारा दुनिया जे साइंस जी इंतहा तेज रफ्तार हिकड़ो जहाज आ उन जे पुठिए ते कोई इंसान वेही न तो सके लेकिन मुझे करीम रब जो कुर्बत निहार मुझो मदीने जो यार उन बुराक जे पुठिए ते वेठो आ जंहिंजी रफ्तार हिकड़े सेकंड में करोड़े मैलन खां भी वधीक आ करोड़े मैलन खां भी वधीक आ लेकिन अन्या मज़ो बियो ॾिस पहिरी ॻाल्हि त जहाज जे पुठिए ते को मोटरसाइकिल तेज भजंदी आ त हमरा हेॾे होॾे कोन ॾिसंदो आ सुक थींदो आ त किरी न इहा हकीकत आ वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मदीने जो घोट बुराक ते हली रहियो आ बुराक ते वेठो आ बुराक हली रहियो आ हरकत बिज़ात शुरू आ हबीब खामोश वेठा हन बुराक हली रहियो आ जिते निगाह पवंदी आ उते कदम रखबो आ एतरी स्पीड सां बुराक हली रहियो आ बुराक एतरी स्पीड सां हली रहियो आ इन स्पीड जे अंदर इन स्पीड जे अंदर जदे ओहो बुराक सोहणे मूसा जे कब्र खां गुजरंदो
स्पीट दे निहार निगाह पवंदिया कदम रखबो आ मथों मदीने जो घोट सवारा उन सवार जे जवान जे उन मकाम दे निहार इन स्पीट वारो बुराक जेडी मल मूसा अलैहिस्सलाम जे कब्र खो क्रॉस कंदो आ मुजो आका फरमाइंदो आ मररत बिक़ब्र मूसा फ़इज़ा हुवा क़ाइमुन युसल्ली फ़ी क़ब्रिही। वहाँ मुझा मुस्तफा तो जो मकाम वहाँ मुझा मुस्तफा तो जो शान एदे तेज बुराक ते सवारा जेको हिकड़े सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करण वारो आ इन एडी तेज बुराक रफ्तार जे मथा भी मुझो मुस्तफा हली भी रहो आ कब्र वारे के नमाज पढ़ंदे दिसी भी रहो आ। ई कह जो मकाम जो मुझे मुस्तफा कह जो मकाम वाह मुझा करीम तुझी कुदरत जदे मुझो महबूब मस्जिद अक़सा में पहुतो त मूसा अगे ही उते बीठो एकड़ो मिनट बिहारिया तो के बस खोड़ थी वियो एकड़ो डोज सवाल महबूबन डिठो त मूसा कलीमुल्लाह पंहिंजे कब्र में नमाज गाला गाला पंहिंजे कब्र में नमाज पढ़ी रहियो आ। हबीब अक्सा में पहुता तो तमाम अंबिया सां गड मूसा अलैहिस्सलाम भी इंतजार में इस्तकबाल में बीठे हाने अकुल पंहिंजे के हलाए पो जवाब दे मुखे मुखे जवाब खपे त महबूबन खां पहिरियों मूसा कलीमुल्लाह जो उते पहुतो हाने अकुल खां पुछ त स्पीड मूसा कलीमुल्लाह जी घणी आ या महबूब मुस्तफा जी घणी किए पहुतो होती हुजूर खां अग में किए पहुतो होते मूसा कलीमुल्लाह आहे को जवाब ॾियणारो को हिकड़ो त नारो हणे चो भला नारे हैदरी एडो अंदरों जवाब आयो नारे हैदरी पर मुझो जवाब को न मिलियो ओ मुझा दोस्त अजीज जवाब सवलो आ जो मुझे मुस्तफा जे रफ्तार जेड़ी के जी थी न थी मुझे महबूब जी त हरकते बिजात ना है मुझो महबूब त सुकून सा वेठो आ हरकत बुराक जी थी रही आ जेको सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करे रहो आ जेको बुराक हिकड़े सेकंड में करोड़े मैल तय थो करे अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह जी रफ्तार उन बुराक जे रफ्तार खां भी तेज आ जडे बुराक जे सेकंड में करोड़े मैलन खां वधीक रफ्तार मूसा कलीमुल्लाह जिया त बुधाए त मुझे महबूब मुस्तफा जी रफ्तार छा हुंदी नुबुवत जी रफ्तार बुराक खां तेज आ नुबुवत जी रफ्तार बुराक खां तेज आ मगर नुबुवत कहड़ी आ मूसा कलीमुल्लाह जे नुबुवत जे रफ्तार जो इहो मकाम आ जो उहो बुराक जेको नजर थी पवे करोड़े मैल सेकंड में तय थो करे मूसा कलीमुल्लाह उन खां भी अग में बैतुल मुकद्दस में पहुंचे थो यानी अल्लाह जे नबी जे नुबुवत जी रफ्तार जन्नत मां आयल बुराक जे रफ्तार खां भी तेज आ जेकरे कलीम जी रफ्तार एतरी आ त हबीब जी रफ्तार छा महबूब पहुता नबी भी सभई नमाज केर पढ़ाए आदम अलैहिस्सलाम मूसा गला मूसा अलैहिस्सलाम नूह गाल्हायो इब्राहिम इस्माइल ईसा जिब्राइल थ जे मौला बुधाए सभई तुझा अलैहिस्सलाम सभई तुझा नबी इमाम कहजे ला हुक्मा करीम रब जो ऐलान थी दो मूसा ओ जिब्राइल गौर छो न तो करी आदम अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम अज इमामत हो कंदो जेको अलैहिस्सलाम त छा पर जेको व आलिही वसल्लम दो ओ केरा जो मुझो मदीने जो घोट
वो केरा जो मदीने जो घोटा यह पहरी जेका मंजिल तय थिया यह भी हरकते बिज़ात साइंस जे जुबान में उन खां बाद में भी मंजिल बैतुल मुक़द्दस का अर्श ताईं पहरे आसमान ताईं उहा चाहे जो नूरानी डाकण चाहे नूरानी सुभाणे को जे डाकण वरी किथों आई जैसे कुरान को न पढ़े थे वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू अल्लाह ताला जे रस्सी खे गाला गाला अल्लाह ताला जे रस्सी खे मजबूत पकड़ियो जे डाकण काने त पो ये रस्सी अल्लाह कुरान में किथों आंदी आ पाणे ही ढेलो मोह करे भीरा ओ मुझा दोस्त अजीज अभी मंजिल मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन नूरानी डाकण ते थिया यानी उहा भी हरकते बिज़ाता जडे भी मंजिल पूरी थिया पहरो आसमान थियो पहरे आसमान का सते आसमान ते या भी हरकते बिज़ाता यानी अर्श जा जे के मलाइकन उनन जे परन ते चढ़ी मुझो मुस्तफा सते आसमान ते पहुतो सते आसमान ते ओए फरिश्ता भी रहया चौथी मंजिल शुरू थिया मुझा चौथी मंजिल पूरी थी पंजी चौथी मंजिल शुरू थी जिब्राइल पंहिंजा पर खोलिया मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सते आसमान का सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल जे परन ते पहुतो जिब्राइल बूते बीही रहो जडे चौथी मंजिल पूरी थी पंजी मंजिल शुरू थी उते रफ रफ जी सवारी पहुती साई नूरानी तख्त चे पहुतो हबीब नोन ते सवारी कया एक जडे पंजी मंजिल उहा पहुती जेके मकाम हैरत चेबो उते रफ रफ जी सवारी भी ही रही मुझो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदो मकाम हैरत ते पहुंचंदो उते हरकत बिज़ात खत्म थी विंदी हरकत बिज़ात हरकत बिल अर्ज खत्म थी विंदी ये पंजे मंजिल मुझो हबीब एकड़ी मंजिल बुराक जे मथों करे आयो बी मंजिल नूरानी डाकण ते करे आयो टी मंजिल आसमानी फरिश्तन जे परन ते करे आयो चौथी मंजिल जिब्राइल जे परन ते करे आयो पंजी मंजिल रफ रफ जे सवारी ते करे आयो उन नूरानी ताज ते करे आयो हाने जरे ओहे भी मकाम हैरत पहुतो मुझे हबीब फरमायो महा मुस्तफा ते कदम रखया उहा नूरानी ताज भी ही रहो अग्या मकाम हैरत हुयो आवाज आयो उदन मिन्नी या अहमद ओ मुझा पुनल थोड़ो अगते त हली मुझो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक कदम घणो हिक कदम मुझे मुस्तफा अगते कयो उन हिकड़े कदम में मंजिल केतरी तय थी जेके पंजई सफर हरकत बिज़ात हबीबन हरकत बिल अर्ज यानी ओहे पंजई सफर जेके हबीब हिकड़ो बुराक ते कयो बियो नूरानी डाकण ते कयो टियों अर्श जे फरिश्तन ते कयो चौथो जिब्राइल जे परन ते कयो पंजो जेको रफ रफ जे सवारी ते कयो जेतरी मंजिल इनन पंजनी हरकतुन में तय थी मुझे मुस्तफा जे हिकड़े कदम सां एतरी मंजिल रब तय कराए छडी यह मंजिल वञ वधाईंदो हबीबन बियो कदम अॻिते वधायो त जेतरी मंजिल तय थी ओतरी ॿिए कदम में थी टियों वधायो हल हलियो अॻिते छा हो खुदा जाने गाला गाला खुदा जाने ॿियो ॾाढा चओ खुदा जाने ॿियो मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने तो कैसा के छा करनो सदा करना मेरे बस में थी जो मैंने सदा कर ली वो क्या देंगे
मैं क्या लूंगा वो क्या देंगे, मैं क्या लूंगा सखी जाने गदा जाने। थोड़ो पोइते त मोट सिदरतुल मुंतहा ते जेडी मल हबीब पहुता जिब्राइल दे निहारण शुरू कयो। जिब्राइल थोड़ो मथे त हल या रसूल अल्लाह लौ दलौत अन मिलत अल्लाह तरक। मुजा महबूब अल्लाह जे इज्जत जो कसम जेकरे हिकड़ो ज़रो भी मथे उथंदुस मुजा नूरानी पर सड़ी विंदा, याने नूरानी मखलूक भी बीही रही। मुझे महबूब मुस्तफा फरमायो ओ जिब्राइल याद कर सोना कहड़ो। जिब्राइल याद कर जॾहिं ज़मीन ते पहुते होए मां मुस्तफा तो के चयो जिब्राइल दे खबर तुझी उम्र केतरी आ। तो जवाब दिनो या रसूल अल्लाह उम्र जी त खबर कान्हे का, बस एतरी खबर आ चौथे अर्श ते हिकड़ो सितारो आ जेको 70,000 साल निकरंदो आ, 70,000 साल बंद थी विंदो आ, 72,000 दफा उन के ॾिठो तब मुझे मुस्तफा फरमायो जिब्राइल याद कर मां मुस्तफा तो के चयो ओ जिब्राइल ओ सितारो केरा। या रसूल अल्लाह अल्लाह जाने अल्लाह जो रसूल जाने, मुझे हबीब चयो अल्लाह जो ज़ात जो थी जाने, मुके पंहिंजे रब जो कसम अना ज़ालिकल कौकब ओ जिब्राइल हो सितारो मां मुस्तफा जी ज़ात ही। हा मुजा महबूब जिब्राइल याद कर सोना छा उन महल मां मुस्तफा तो के एकड़ी गाल चई हुई। हा मुजा महबूब याद आ जिब्राइल गाल कहिड़ी आ सोना तवा फरमायो हो जिब्राइल तू पंहिंजी जेका हकीकत ज़ाहिर कर। जिब्राइल तो जवाब कहिड़ो ॾिनो या रसूल अल्लाह मूं जवाब ॾिनो त मुजा महबूब मुंहिंजी हकीकत जा जेके पर रहन उन्हनि ज़मीन खे ताक़त कान्हे का, जेकॾहिं मां पर खोलींदुसि ज़मीन सोढ़ी थी पवंदी मुंहिंजा पर वधी वेंदा, इन करे ज़मीन में ताक़त कान्हे का मां जिब्राइल जे परनि खे बर्दाश्त करे। जिब्राइल ॿियो छा चयो हुई हबीब मूं अर्ज़ कयो त सोहणा ज़मीन ते न मुंहिंजे परनि खे ॾिसण जे लाइ सिदरा ते हली आ। अॼु मां मुस्तफा सिदरा ते आयो हां पंहिंजी हकीकत ॾेखार। जिब्राइल पंहिंजा सभई पर खोलिया मुंहिंजे मुस्तफा करीम निहारे मुरकियो। जेॾी महिल जिब्राइल ॾिठो मुंहिंजे परनि खोलण सां हबीब मुरकी रहिया आहिनि पंहिंजा पर बंद करे दरबार मुस्तफा में अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज जिब्राइल जो भी हिकड़ो अर्जा महबूबन फरमायो चो छा तो चवी या रसूल अल्लाह जिब्राइल त पंहिंजी हकीकत ॿुधाइया पर सोना तोखे तुंहिंजे रब जो कसम अज मुस्तफा पंहिंजी हकीकत भी जिब्राइल खे ॾेखारे। मुझे महबूब चयो जिब्राइल जी सोना मूं ज़मीन ते तोखे चयो हकीकत ॾेखार तो जवाब ॾिनो सोना ज़मीन में ताक़त कान्हे, ज़मीन सोढ़ी आ मुंहिंजी हकीकत घणी आ। हा मुंहिंजा आका मुंहिंजे महबूब फरमायो जिब्राइल मां मुस्तफा जी हकीकत ॾिसण थो चाहीं। हा मुंहिंजा महबूब हबीब फरमायो सिदरा सोढ़ी आ मुंहिंजी ताक़त वॾी आ। जेकॾहिं मां मुस्तफा जी ताक़त ॾिसण थो चाहीं जियां तो चयो हो सुना ज़मीन खां मथे सिदरा ते हली आ। अॼु मां मुस्तफा भी चवां थो मां मुस्तफा जी ताक़त ॾिसण थो चाहीं इन सिदरा खां थोड़ो मथे हली आ त जिब्राइल रड़ कई या रसूल अल्लाह मूंखे रब जे कुदरत जो कसम जेकॾहिं ज़रे जे बराबर भी मथे थींदुसि मुंहिंजा सभई पर सड़ी वेंदा। हबीबन फरमायो जेकॾहिं मथे थी नथो सघीं त मां मुस्तफा जे हकीकत खे भी नथो ॾिसी सघी। आशिकन लिखियो जे मदीने वारो घोट न पंहिंजो जलवो ज़ाहिर करे हां त वरी क़यामत ताईं जिब्राइल होश में ही कोन अचे। उन टाइम ते मुझे महबूब फरमा जिब्राइल जी आका याद कर मुझे ॾाॾे इब्राहिम के बाहि में ॾिसी करे छा चयो हई। हा मुझा सोना चयो हुम छा चयो हई हबीब चयो हुम ओ सोना इब्राहिम मां उन जगह ते वेंदो हां जिते कोई नबी को न वेंदो आ। हा सोहणा चयो हुम ॿियो छा चयो हई सोहणा पा तव्हां जे ॾाॾे सुणे इब्राहिम के चयो हुम अज तू बाहि जे अंदर आ को रब में कम थई त ॿुधा पो मुझे ॾाॾे छा चयो हई उन तुंहिंजे ॾाॾे छा मुझे ॾाॾे छा चयो हई ओ मुझा सोहणा तव्हां जे ॾाॾे अञा लफ़्ज़ ई कोन कुछ हा त रब जे कुलना या नारु कूनी बरदौ व सलामन अला इब्राहिम उहा बाहि ते जन्नत बणजी वई। मुझे मुस्तफा फरमायो याद रख मुझे ॾाॾे खां पुछण वारा अॼु मां पंहिंजे ॾाॾे जा जुमला तोखे थो चवां ओ जिब्राइल तो मुझे ॾाॾे खे चयो हो मां उते वेंदो हां जिते नबी न वेंदो आहे। अॼु मां मुस्तफा तो चवई मां ओॾो थो वञा जिते जिब्राइल भी कोन वेंदो आहे।
तो मुझे ॾाॾे खां कम पुछो जो मां मुस्तफ़ा तो पुछे कम कहिड़ो थई ॿुधा। जिब्राईल समझी त अॻे ई वियो हो पर हाणे पक ते चे सोना नंढड़ो चओ कुछ भी न खपे कयामत जो ॾींहुं हुजे पुलिस रात वार खां सनी तलवार खां तिखी हुजे रब जे दरबार में मूंखे हो इज़्न वठी ॾिजो त मां पंहिंजा पर विछाया तो मुस्तफ़ा जा गुलाम मुझे परन ते चढ़ी जन्नत में हलिया वञे। ओ जिब्राईल इए छो पियो घुरी मकाम छो न पियो घुरी पर छो न पियो घुरी इहा दुआ छो पियो घुरी। जिब्राईल जवाब ॾिनो मूंखे ख़बर हुई त जंहिंते मुस्तफ़ा राज़ी आ खुदा भी उन ते राज़ी आ ऐं मूंखे हबीब जी ख़बर आ त सुहिणो अल्लाह जो हबीब सब खां वधीक राज़ी उन सां थींदो आ जेको उन जे उम्मत सां प्यार कंदो आ।